अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लीडर टीवी जे प्रोग्राम तो जो मुंहिंजूं ॻाल्हियूं सां गॾु आहियां कासिम राजपर ऐं मूंसां गॾु आहे ज़ुल्फ़कार बाबूचो साहब। नाज़रीन, अॼु असां जेको मौज़ू ॻाल्हि ॿोल लाइ चूंडियो आहे उहो आहे अफ़गाननि जी वापसी ऐं हुननि जे मुद्दे में वाद। ख़ासि तौर ते वफ़ाक़ी काबीना जे फ़ैसिले तहत वफ़ाक़ी हुकूमत हिकिड़ो नोटिफिकेशन जारी कयो आहे त जंहिंमें इहो ॼाणायो वियो आहे त जेके अफ़गाननि खे वञण जो मुद्दो या हिते पाकिस्तान में तरसाइण जो जेको मुद्दो हुयो उहो 3 जून 2019 यानी हिकु ॾींहुं छॾे ॿिए ॾींहुं ख़तमु थियणो हो, उन में 1 साल जी वाद कई वई आहे। गॾोगॾु हुननि वटि जेको रजिस्ट्रेशन जो कार्ड आहे, जेको दस्तावेज़ आहे, हुननि खे अफ़गानिस्तान ऐं पाकिस्तान विच में अचु वञ जो उन जो मुद्दो पिणु अक्टूबर 2019 ताईं वधायो वियो आहे। हाणे हू इन मुद्दे दौरान अफ़गानिस्तान अची वञी सघनि था, पर मुस्तक़िल तौरु जेकॾहिं हुननि खे वापसि वञिणो आहे त उन जे मुद्दे में 1 साल वाद कई वई आहे। असां अॼु प्रोग्राम ते ॻाल्हाईंदासीं त हुननि जे 80 खां अॼु ताईं रहण जे करे पाकिस्तान में कहिड़े क़िस्म जा मसइला थिया आहिनि ऐं हू हींअर न पिया वञनि, उन जो कारण कहिड़ो आहे। ज़ुल्फ़कार, हाणे ज़ालक जा जेके तोहफ़ा ॾिनल आहिनि उहे त 2-3 आम जाम आहिनि, जंहिंमें हिकु मनशात आहे, क्लाशनकोप आहे ऐं उहा लाॻापियल आहे अफ़गाननि सां। कंहिं ज़माने ताईं त असांजा सॻा रायदार उन्हनि खे कंहिं न कंहिं हवाले सां मुख़्तलिफ़ मामलनि जे करे बर्दाश्त कंदा रहिया, पर ऐं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियूं ऐं ख़ासि तौर ते सिंध जा माण्हू त वॾे अरसे खां जदोजहद कंदा रहिया त हिननि खे कंहिं न कंहिं तरीक़े सां नेकाली मिले। पर जॾहिं ॿार वधी वियो त पोइ उन्हनि सगारियुनि धुरियुनि बि चयो, सियासी जमायतुनि बि चयो, ॿियनि सूबनि बि साॻी ॻाल्हि कई। सभ खां वधीक दाह उतां आई जिते हुननि जो वधीक तइदादु रहे थो, उहो आहे ख़ैबर पख्तूनख्वा। पर हर साल इहे पाण प्रैक्टिस ॾिसूं था, हिकु साल वाद ईंदी थी रहे, पर इहा वाद ख़तमु थींदी कॾहिं? ॾिसो, इहो अफ़गानिस्तान में सोवियत यूनियन जेको अफ़गानिस्तान में वार थी, अमेरिका बि विच में आयो आहे, पोइ इहो सॼो जेको जहिड़ो थियो, छो त इहो सोवियत खे हिन गरम समुंड ते पहुचण खां रोकण लाइ अमेरिका हुनजो अफ़गानिस्तान में जहिड़ो करायो। पोइ तालिबान बि हुआ, उज़्बेक बि हुआ ऐं कागिस्तान, ॿिया 3 खोड़ सारा माण्हू हुननि जा मुख़्तलिफ़ नसुलनि जा जेके हुते अफ़गानिस्तान में रहनि था। उन में इहो लेट 70s ऐं अर्ली 80s जे दौर में इहो उते तमामु जंग थी ऐं उतां तक़रीबन 24 लख जेके आहिनि उहे अफ़गानी, 40 लख अफ़गानी उतां लॾ पलाण करे पाकिस्तान में आया। यकीनन उतां जेका लॾ पलाण थी उन्हनि खे सभ खां वेझो सूबो जेको हुयो ख़ैबर पख्तूनख्वा हुयो। उते ऑलरेडी उन्हनि जी अवामी नेशनल पार्टी ऐं ॿियूं पार्टियूं वेठियूं हुयूं, जेके कॉम्प्रेस पार्टियूं हुयूं, उन्हनि खे एज़ ए पख्तून हुननि खे सपोर्ट कनि पियूं त। ऐं मज़हबी जेके बि पार्टियूं हुयूं पाकिस्तान जूं, उहे बि तक़रीबन पख्तून हुननि जा अॻुवान हुआ, त उन जे करे उन्हनि खे सभ खां वधीक हिन पासे अचण जो मौक़ो मिलियो। 40 लख अफ़गानी आया, जेके 2000 में तक़रीबन 2002 में उन्हनि मां हिकिड़ी वॾी अक्सरियत जेका आहे उहा वापसि थी। पर तक़रीबन 13 लख 1.3 मिलियंस का को तो चए तो 1.4 मिलियंस अहिड़ा जेके आहिनि, लॻभॻि भला पाण 15 लख चई विझो। 15 लख न, इहे जेको असुलु 24 लख आहिनि हिन वक़्तु। उन में जेके आहिनि 13 लख जेके आहिनि उहे रजिस्टर्ड आहिनि ऐं 10 लख जेके आहिनि उहे नॉन रजिस्टर्ड आहिनि। त हाणे उन ते असांखे अॻु में जेके हीअ रिफ्यूजीज़ हुआ उनखे आलमी इदारनि जे तरफ़ां असांखे इन्हनि जे रहण जे करे पैसा मिलंदा हुआ, ऐं जॾहिं पैसा मिलंदा हुआ त असां चवंदा रहिया पिया हुजो। हाणे जीअं त पाकिस्तान जी इकानमी कोलेप्स करे वई आहे, तव्हां ॾिसो था त पाण तमामु वॾे बहिरान में आहियूं, रुपयो रोज़ाने हेठि किरे पियो, अफ़गानिस्तान पुरअमन थी वियो आहे। उनजी करंसी असांजी करंसी खां हाणे 72 थी वई आहे ऐं उते अमेरिका बि वापसि वञे पियो, त सूरत हाल हिन खिते जी चेंज पई थिए। त असां इहे जेके तक़रीबन 24-25 लख ग़ैर मुल्की जेके पाले रहिया आहियूं, त असांजी मइशत ते भार आहे। उन्हनि जी तालीम, उन्हनि जी सिहत, उन्हनि जो डिफेंस, हिफ़ाज़त करणु, पाणी ॾियणु, बिजली ॾियणु ऐं उन खाद खुराक, समूरियूं जेके इंसानी ज़रूरतूं आहिनि उहे असां उन्हनि जूं पूरियूं पिया कयूं। त इन ते असांजो ख़र्चु थो अचे न, ऐं इहो ख़र्चु जेके 40-50 लख माण्हू या 60 लख माण्हू ॿियनि मुल्कनि जे ते ख़र्चु करियूं, त असांजा पंहिंजा जेके 40-50 लख माण्हू आहिनि उन्हनि जी उन्हनि जो हक़ मारे असां हिननि ते ख़र्चु करे रहिया आहियूं। त इन करे हींअर चीफ ऑफ आर्मी स्टाफ बि चयो आहे त हाणे हिननि जी ज़रूरत न आहे, हिननि खे वापसि पंहिंजे मुल्कनि ॾांहुं अफ़गानिस्तान वञणु खपे। पर तव्हां ॾिठो त सेप्टेंबर 2018 में वज़ीर आज़म पाकिस्तान इमरान ख़ान साहब थोरो कुशादा दिली जो मुज़ाहिरो कंदे ख़ैबर पख्तूनख्वा में कुशादा दिली न, पंजाब में कुशादा दिली न,
बलूचिस्तान में कुशादा दिल्ली न, सिंध में जेके 15 लख जेको आहिनि अफ़गानी, उन्हनि खे जेको आहे सो शिनाख्ती कार्ड ॾियण जी ऐं पाकिस्तान जी शहरियत ॾियण जी ॻाल्हि कई। जंहिं ते तव्हां ॾिसो त अख़्तर महंगल हुते तमामु घणो एहतिजाज कयो क़ौमी असेंबली में, त तव्हां जेके मूंसां वाइदा कया हुआ, जन शर्तनि ते मां तव्हां सां हुकूमत में शामिलु थियो हुयुसि, उन में अफ़गाननि खे कढण वारो हुयो, त हुनखे ख़बर छा चयूं? कासिम वॾी ॻाल्हि ॿुधो, उनखे चयूं त तव्हां दिलगीर न थियो, दिलि न लाहियो, पर परेशान न थियो, इतिहाद खां ॿाहिरि न वञो। इन्हनि अफ़गाननि खे असां बलूचिस्तान में शहरियत नथा ॾियूं, इन्हनि खे ख़ैबर पख्तूनख्वा में ऐं पंजाब में शहरियत नथा ॾियूं, इन्हनि खे सिंध वारे गादी वारे शहर में तरसनि, असां उन्हनि खे सिंध में था ॾियूं। जंहिं ते हुन चयो त बाबा तव्हां जेकॾहिं हिकिड़े सूबे जे कंहिं बि शहर में उन्हनि खे रजिस्टर कंदव या उन्हनि खे शहरियत ॾींदव, त पोइ उहा उन्हनि वारो कानून आइन बि साॻियो, असां वारो आइन बि साॻियो, पोइ हिते उन्हनि खे मिलण में कीअं असां उनखे रोकींदासीं? तव्हां ॾिठो त उन हुकूमत खां पासीरो थी अपोज़िशन जे हुन बेंचुनि ते बि आयो। पर असांजी सभ खां वॾी पार्टी जेका आहे, जंहिंखे सिंध जा माण्हू मुसलसिल वोट ॾेई रहिया आहिनि, ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शहीद जे दौर खां वठी, बेनज़ीर साहब जे दौर खां वठी, हिननि खे खैरनि सां 10 साल थी विया आहिनि, त हिननि मां तव्हांखे को क़ौमी असेंबली में, सेनेट में या सूबाई असेंबली में सिंध जे वॾे वज़ीर जी का दावा ॿुधव त बाबा ही हेॾो बर्डन असां ते जेको आहे छाजे लाइ आहे? या असांजे सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान जेका आहे, उनजो चौधरी इफ़्तिख़ार चीफ जस्टिस हुयो, त बदमनी केस हुयो कराची में, उन ते हुन कैटेगोरिकली चयो त बाबा ही जेके गैर मुल्की अफ़गानी आहिनि, ईरानी आहिनि, बर्मी आहिनि, ॿियनि मुल्कनि जा, उन्हनि खे मुल्क जे जेके हिसास इदारा आहिनि उन्हनि रिपोर्ट जमो कराई त सही कराची में बदमनी में मुलविज़ आहिनि, दहशतगर्दी में मुल्क आहिनि ऐं ॿाहिरनि मुल्कनि जा एजेंट आहिनि जेके असांजी इकानमी खे नुक़सानु पहुचाए रहिया आहिनि ऐं पाकिस्तान खे सॼी दुनिया जे अंदरि जेको आहे सो दहशतगर्दी में बदनाम करे रहिया आहिनि। त उन ते चीफ जस्टिस साहिबु पंहिंजो फ़ैसिलो ॾिनो त इन्हनि समूरनि गैर मुल्कनि खे तव्हां पंहिंजे मुल्कनि ॾांहुं मोकिलियो ऐं उन जे लाइ तव्हां ॾिठो त हिकिड़ी एपेक्स कमेटी बि ठही ऐं उन एपेक्स कमेटी में बि इहो फ़ैसिलो थियो त भाई हिननि अफ़गाननि खे, बर्मियुनि खे, बंगाल बिहारनि खे कढणो आहे। पर तव्हां ॾिठो त सभ खां पहिरियां सिंध में हिननि खे शहरियत ॾियण लाइ पीपुल्स पार्टी बंगालियुनि जी जेको आहे सो जुमा ॻोठ हिमायती 100 क्वार्टर कोरंगी में जलसो कयो, जंहिंमें निसार साहिबु हुयो, खोड़ो साहिबु, ऐं उन चयो त असां तव्हांखे वफ़ाक़ी DG नादरा सां ॻाल्हाए तव्हांखे शहरियत वठी ॾींदासीं। उनखां पोइ तव्हां ॾिठो त जमायत इस्लामी धमकियूं ॾिनियूं, पोइ तव्हां ॾिठो त मुस्लिम लीग नून जो जॾहिं गवर्नर हुयो ऐं उन्हनि बि उन्हनि जी हिमायत कई ऐं एहसन इक़बाल बि हिते आयो ऐं तलाल चौधरी बि हिते आयो त कीअं अफ़गानिस्तान खे ॾियूं था, जंहिंजे ख़िलाफ़ सिंध जे को समूरनि कॉमर्स पार्टियुनि डिफेंस वारो जेको हिननि जो हेडक्वार्टर आहे मुख्य नादरा जो, उन जे अॻियां 3-4 ॾींहं 5 ॾींहंनि ताईं कैंप क़ाइमु हुई ऐं उनखां पोइ वफ़ाक़ी सरकार चयो त ठीकु आहे। हाणे पाण आहियूं अफ़गाननि ते, अफ़गान न ॿुधो न, गैर मुल्की समूर आहे, पर जीअं त हाणे अफ़गाननि जो मसइलो आहे, पर ही हाणे त इमरान ख़ान जेको सेप्टेंबर 2018 में चयो त अफ़गाननि खे ॾियूं था, त उहो बि त सिंध में था ॾियनि न, त हू बाक़ी सूबनि में नथा ॾियनि। हिन वक़्तु जेके अंग अखर ॿुधाइनि था उन्हनि अंग अखरनि जे मुताबिक़ 81% अफ़गानी ख़ैबर पख्तूनख्वा में शहरियत थोरो इमरान ख़ान साहब वज़ीर आज़म वॾो माण्हू आहे, हुनजो अकुल दिमाग़ असां खां वधीक न। ॾिसो पर पाकिस्तान जे कानून मुताबिक़ जंहिं माण्हू खे शहरियत मिले थी उहो कंहिं हिकिड़े शहर या सूबे ताईं महदूद न हूंदो, उहो त सॼे पाकिस्तान में वञी सघे थो न। छो जो जेको क़ौमी शनाख़्ती कार्ड शहरियत जो असां वटि जेको हिसाबु आहे उहो ठहियलु आहे क़ौमी शनाख़्ती कार्ड। हालांकि उसूली तौर ते जेको शहरियत जो सर्टिफिकेट धार हुअणु घुरिजे ऐं उन में वास्तेदार जेको सूबो आहे उन जो मलदख़ल बि त हुजे त, छो जो जंहिं ते हिनखे ॿार थियणो आहे। बहरहाल हाणे सिंध जूं समूरियूं कॉमर्स जमायतूं ज़ुबानी तौर ते इन मामले में त ज़रूरु ॻाल्हि कनि थियूं, जेके बि सियासी जमायतूं आहिनि उन्हनि जा अॻुवाण इहा ॻाल्हि कनि था, पर क़ौमी अवामी तारीख़ हिन वक़्तु वाहिद सियासी जमात आहे जेका पाण खे कराचीअ खां वठी कश्मीर ताईं पाण खे कंहिं न कंहिं सूरत में ऐं मुसलसल हुनजी क़यादत ऐं कारकुन रोडनि ते आहिनि। अॼु बि तव्हांखे मुख़्तलिफ़ शहरनि में हुनजा मुज़ाहिरा नज़र, त हीउ एॾो वॾो मसइलो आहे त क़ौमी अवामी तारीख़ त पंहिंजो किरदारु निभाए पई। ॿियूं सियासी जमायतूं पीपल्स पार्टी चयोसीं दादा असांजी आहे ई कान, पीपल्स पार्टी हीअं फलाण थी उहा थी ख़राबु, ठीकु आहे, हुनखे चाहे ख़राबनि जी लिस्ट में शामिलु करे छॾियोसीं। हीअ जेके चङा आहिनि उन्हनि मां बि त का चङाई जी उमेदु हुअणु घुरिजे या सिर्फ़ु पोइ वोट वारो हिसाबु हुजे त ॻाल्हि सम्झण जी कोशिशि कयो। कॉमर्स पार्टियूं हुजनि, लिबरल पार्टियूं हुजनि, रोशन ख़्याल पार्टियूं हुजनि, NGOs हुजनि, इंसानी हक़नि जा फोरम हुजनि, सिविल सोसाइटी हुजे, इहे रुगो मुतालबो करे सघनि था कंहिंखां, सूबाई सरकार खां, वफ़ाक़ी सरकार खां। सिंध जे माण्हुनि पीपुल्स पार्टी खे
मेजॉरिटी में वोट ॾेई सूबे जी हुकूमत उन्हनि खे ॾिनी आहे। त इहो इन सूबाई हुकूमत जो बुनियादी फ़र्ज़ु आहे त सिंध जे समूरनि माली वसीलनि जो, सिंध जे ज़मीन जो, सिंध जे मैदनी वसीलनि जो, सिंध जे समूरनि हक़नि ऐं वास्तनि जो तहफ़ुज़ करे। सिंध सरकार खे ख़बर आहे, सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो आयल आहे, एपेक्स कमेटी में इहो ई वज़ीर आला मौजूदु इन मामले ते डिस्कस करे चुको आहे अफ़गाननि खे कढण जे हवाले सां। त हाणे बि हुनखे वफ़ाक़ी सरकार खे ख़त लिखणु खपे त सिंध में सॼे पाकिस्तान में हींअर गुरबत वधी पई, पाकिस्तान जी मुआशी सूरत हाल बहितर न आहे। हीअ बर्डन जेको आहे असां संभाले नथा सघूं, हिननि जी हिफ़ाज़त करणु असांजे वस में न आहे। ऐं हिननि जे हुजण जे करे असांजा हेतिरा लख माण्हू बेरोज़गार आहिनि, हेतिरनि लख माण्हुनि खे असां तालीम नथा ॾेई सघूं, सिहत नथा ॾेई, रोज़गार नथा ॾेई सघूं। तंहिंजे करे इन्हनि खे तव्हां वफ़ाक़ खे जेकॾहिं रहण आई आहिनि त पोइ वफ़ाक़ जे गादी वारे हंध में जे पासे में का वॾी कानूनी ठाहियो जो तव्हां उन्हनि खे उते रहायो। हिते असां नथा रहाए सघूं, या वफ़ाक़ इन्हनि जे पाणी बि ॾिए, इन्हनि जी बिजली बि ॾिए, इन्हनि जे तहफ़ुज़ ते ईंदड़ ख़र्च बि वफ़ाक़ बर्दाश्त करे न। छो त इहे जेके पैसा मिलनि था, मां वरी बि ॻाल्हि कंदुसि, मुराद अली शाह नथो करे, मिसाल तौरु मुराद अली शाह नथो करे त पाण ओसि ताईं वांदा वेठा हुजूं, चुप करे वेठा हुजूं, असां कयूं छा? मां ॻाल्हि थो कयां, असांखे करणु छा? आइनी तौरु, कानूनी तौरु सिंध जे हर फ़र्द खे जो इहो फंडामेंटल राइट आहे त इलीगल इमिग्रेंट्स खे सिंध मां कढण जे लाइ मुतालबो करे। पर फ्री गिरी किथे ईंदासूं? या सूबाई हुकूमत चूंडियल वटि ईंदासूं या वफ़ाक़ी हुकूमत वटि वेंदासूं। हाणे वफ़ाक़ी हुकूमत सियासी जमायतूं जेके हिन महिल ताईं एजिटेशन कंदियूं आहियूं आहिनि, पोइ पाण माठ करे वेठा हुजूं सियासी जमायतुनि खे। न ॾिसो, ॻाल्हि सम्झो न, वरी उहा बार बार साॻी जॻह असां था चऊं त जेकॾहिं तव्हां चओ त क़ौमी अवामी तहरीक वारनि ॻाल्हि कयमि त क़ौमी अवामी तहरीक खां सवाइ सभु समूह न ईअं न आहे त रुॻो क़ौमी अवामी तहरीक कयो आहे बाक़ी ख़ामोश आहिनि, ईअं न आहे। समूरनि पार्टियुनि जो अॼु तव्हां सोशल मीडिया ॾिसो त उन्हनि समूरनि पार्टियुनि उन ते सख़्तु जेको आहे स्टैंड वरितो आहे। ऐं उन्हनि सुभाणे कराची प्रेस क्लब अॻियां बि मुज़ाहिरो आहे 3 तारीख़ ते, ऐं ॿियनि ज़िलनि में बि थींदो। पर अॼु क़ौमी अवामी तहरीक सभिनी खां अॻु में सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि ऐं जे प्रेस क्लबनि अॻियां शहरनि में जेके आहिनि उते उन्हनि मुज़ाहिरो कयो आहे, उन्हनि खे जस था ॾियूं। अहिड़े नमूने सां जंहिं पार्टी कयो आहे, पॉलिटिकल पार्टी, उहा क़ौमपरस्त हुजे या तरक़ी पसंद रोशन ख़्याल हुजे, उन्हनि सभिनी खे जस हुजे त हू पंहिंजे क़ौमी मसइलनि ते सुजाॻ आहिनि या आवाम खे उन बाबति आगाही ॾींदियूं रहनि थियूं। पर हींअर बि जेको अवामी तहरीक, क़ौमी अवामी तहरीक मुतालबो कयो आहे, उहो वफ़ाक़ी सरकार ऐं सूबाई सरकार खां कयो अथनि न। ॾिसो, चूंडियल हुकूमत जी प्राइमरी ज़िम्मेवारी आहे त हू पंहिंजे सरहदुनि जी हिफ़ाज़त करे ऐं पंहिंजे अंदरि आवाम खे रोज़गार फ़राहम करे, अटो लटो अझो, तालीम, सिहत, पाणी, इहो फ़राहम करणु रियासती ज़िम्मेदारी आहे। हाणे भला छा पाण मुराद अली शाह खे सलाह या ॾियूं त फौरी तौर ते ख़त लिखे, ख़त सां गॾोगॾु CCI जो इजलास हलाइण जो मुतालबो करे, महिरबानी करे ऐं पंहिंजो आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं करे। सिंध जे माण्हुनि जेको हिन खे मैंडेट ॾिनो आहे, उन मैंडेट तहत सिंधी माण्हुनि जे हक़नि ऐं वास्तनि जो तहफ़ुज़ करे न। ऐं हीअ वेठी इक़्तिदार वारी पार्टी चए त तव्हां हेतिरनि अफ़गाननि खे, हेतिरनि बंगालियुनि खे, हेतिरनि बर्मियुनि खे सुञाणप कार्ड ॾियो, त पोइ तहफ़ुज़ केरु कंदो? भुटाई चयो आहे त जैसे लोड़ाऊ थिया जनी संधी धीर मारू वड़ा फ़क़ीर कंदर ॾींदा था। वॾी महिरबानी ज़ुल्फ़कार। नाज़रीन, इन सां गॾु असांजे प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं क़ासिम राजपाल ऐं ज़ुल्फ़कार बाबूचे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।